वतन जी हुब ऐं मुहब्बत जो ठहणु आहे। सिंध जी हिकु ॻोठाणी न्याणी जी सतसेल ऐं सिंध जे हिकु आदिल बादशाह जे सबर ऐं इंसाफ़ जो दास्तान आहे। झोपड़नि में रहंदड़ मारुनि ऐं झांगियुनि में ॾुखी पर आजी ऐं मुहब्बत भरी रहणी कहाणी जे शहरनि ऐं माड़ियुनि में रहंदड़नि जे सुख ऐं ऐश वारी पर पाबंद ज़िंदगी जी फ़ौक़ियत जो दास्तान आहे। ही सिंध जे ग़रीब ऐं अशराफत ऐं ख़ुददारी जो दास्तान आहे, बल्कि सिंध जे आला समाजी क़दरनि जो आईनो आहे, जंहिं करे सदियुनि खां वठी सिंध में हंधे मागे में मशहूर ऐं मक़बूल रहियो आहे। उमर सुमरो हमीर जो पुत्र हो, जंहिं सूमरनि जे ज़वाल वारे दौर में उमर सूमरनि जो 25हों हाकुम थियो, जंहिं समन जे हाकमनि जे तहत उमरकोट में थर वारे इलाइक़े में सरदारी कई। फोग नाले हिकिड़े शख़्स मारुई जो संग संदसि माइटनि खां घुरियो, पर मारुई जे माइटनि वो संग पंहिंजे अज़ीज़नि मां हिक खे ॾेई छॾियो। पोइ वो फोग फरियादी थी उमर सूमरे वटि दाह खणी वियो। जॾहिं उमर वटि पहुतो त हक़ीक़त बयान करण वक़्तु मारुई जी सूंह सफ़ाई जी साराह करण लॻो ऐं उमर खे चयाईं त आऊं उन संग तां दस्तरबरदार आहियां। तव्हां खेसि पंहिंजे महल में दाख़िल करियो, वो अहिड़ी त सोहणी आहे जो मंझांसि निगाह कढण में मुश्किल आहे। उमर हिकिड़े तिखे उठ ते सवार थी मारुनि जे मुल्क ॾांहुं रवानो थियो। जॾहिं मारुई ते नज़र पियसि त अखियूं गन न पियूं। केतिरा ॾींहं हुते ताड़ में वेठो रहियो। जॾहिं वज मिलियो त मारुई खे उठ ते उॾाए खणी उमरकोट मां कढियाईं। उन ज़ाल खे हज़ारे शाबासूं ऐं जस हुजनि जंहिं पंहिंजी सील सतर बचाइण लाइ पाण पतोड़ियो। उमर जे तरफ़ां खेसि ॻह ॻठा ज़ेवर कपड़ा ऐं 7 आछियूं ॾिनियूं वियूं, डप ख़ुशियूं ॾेखारियूं वियूं, मगर हू कंहिं बि ॻाल्हि ते राज़ी न थी। उमर खे ईअं चवंदी रही त उहो कहिड़े मज़हब में रवा आहे त पंहिंजे मंगेंदे जो हक़ भञी तुंहिंजे बेबका असबाबनि जे चिटकनि ते लॻी रीझी वञा, पोइ आख़िरत जे ॾींहुं हली शर्मसार थियां। उमर जॾहिं हुन जे आहुनि दाहुनि खां मुतासिर थियो, तॾहिं 1 साल बाद संदसि मुड़ुस खे घुराए ॻहनि ॻठनि समेत ॿांह हुन जे हवाले कयईं ऐं खेसि मारुई जे पाक दामन हुजण जी बि तसल्ली ॾिनई। जॾहिं मुड़ुस उन खे वठी मुल्क पहुतो, तुंहिंजो शक ज़ाल मां न लथो। उथे वेठे खेसि ताना पियो हणंदो हो। हिकिड़े ॾींहुं इहा ख़बर उमर खे वञी पई, जंहिं ते खेसि तकलीफ़ पहुती त छा मुंहिंजो सबर, छा मारुई जी पंहिंजी बचाइण जी मज़बूती। उन्हनि बेवकूफ़नि खे को बि क़दर कोन्हे। सो कावड़ जी हिकु वॾो लश्कर मारूअड़नि ते चाढ़ियाईं त वञी सॼो मुल्क ताराज करे छॾियो। जॾहिं वो लश्कर मुल्क में पहुतो त मारूअड़ा हैरान थी विया ऐं पुछाऊं त ही फ़ौज कंहिंजी आहे। अमलदार चयो त तव्हां मारुई जी पाक दामनी ते विसाह नथा करियो ऐं उनजो मुड़ुस मेहणनि ताननि सां मारुई खे रोज़ थो वध विझे, जंहिंखे बादशाह तव्हांजी तबाही जो हुकुम ॾिनो आहे त उन नमूने मुंहिंजी बदनामी थींदी थी रहे। उहे माण्हू ई हिते न हुजनि। पोइ मारुई पंहिंजे कबीले जे माण्हुनि खे दिलदारी ॾेई के वॾड़ियूं औरतूं पाण सां गॾु वठी उमर जी ख़िदमत में पहुती, जिते उमर खे चयाईं त तूं हिकु हाकिम आहीं, तोखे लाज़िम न हो त पराई न्याणीअ खे 1 साल पंहिंजे दॿड़ धौंस में बंदे छॾी। पोइ बि बदनामी खां कावड़ जी पंहिंजे लश्कर हथां ग़रीबनि खे माराईं थो। माण्हुनि जा वात केरु बंदि नथो करे सघे। आऊं बि त उन ई करे ई सहन जे मुंह में आहियां। जे अहिड़ो कमु न करी हा त केरु तोखे बुरो भलो चए हा, ऐं छो मुंहिंजो मुड़ुस मूंखां शकी रहे हा ऐं वरी हमिलो बि असां ते करायो अथई। इंसाफ़ कर त उन में ॾोह कंहिंजो आहे। मारुई जी इहा ॻाल्हि दिलि सां ॿुधाई ऐं ॾाढो पछतायईं। लश्कर खे वापसि घुरायईं ऐं उन सां गॾु मारुई जे मंगेंदे अॻियां कसम खयाईं, जंहिं उन जे दिलि मां ग़ैर निकिरी वञे। उन 57 ज़ाल मारुई बि हिंदू दस्तूर मूजिबि पाण ते कसम जी परखा क़बूल कई, जीअं सॼे कुड़म तां बदनामी जो टिको मिसारजी वञे। फ़ैसिलो कयाऊं त मारुई जी परखा वठिजे। जे हुन खे का लहस न अचे त सम्झो त पाक आहे। पोइ उन इल्ज़ाम ॾियण खां बाज़ रहिजी, जीअं उहो दाग़ हमेशह लाइ मथांसि लही वञे। जॾहिं उहा हक़ीक़त मारुई खे मिली त उन ख़ुशीअ सां उन जी आज़माइश खे क़बूल कयो। पोइ सभई गॾिजी मच ॿारियो। मारुई तोक पाइण बजाए पंहिंजी परवरदिगार जे आसरे ते बाह जे हिकु छेड़े खां ॿिए छेड़े ताईं टांडनि मथां उकिरी वई ऐं उनजो वार बि वांगो न थियो। पोइ उमर जो अॻे शर्मसार थियो बीठो हो, सो ख़ुशि थियो, छो त मथां हिस मलामत लही वई ऐं मारुई जे मुड़ुस जी दिलि बि साफ़।